माना सॼी ज़िंदगी आहे यक खोलियमि ऐं ॾिठमि त फितने जी राति बाक़ी आहे, वरी सुम्ही रहियसि। तंहिंजे करे ज़िंदगी आहे ईअं, उन ज़िंदगी में ही जेका वकालत अथव उहो तव्हां लाइ हिकिड़ो चिराग आहे, जादू जो चिराग। खुल जा समसम, जीअं अली बाबा वञी चवे त रस्तो खुली वञे। ऐं जीअं अलादीन हीअं अलफ लैला जे किसे वांगुरु हीअं चिराग खे ॾीए खे हीअं पट ते गए त हिकिड़ो जिन निकिरी अचे, आदम्बू आदम्बू हुकुम कर छा कयां। तीअं वकालत सही इस्तेमालु कयो त हिकिड़ो तव्हांजे कंट्रोल में हिकिड़ी अहिड़ी ताक़त आहे जंहिंखे जीअं चओ तीअं करे। ऐं हितां शिकस्त सिविल कोर्ट मां वरी सेशन मुतबादिल, सेशन मां वरी हाई कोर्ट वरी सुप्रीम कोर्ट वरी रिव्यू, वरी नओं काज़ ऑफ एक्शन। उहो काज़ ऑफ एक्शन त उहो जो ख़तम, वरी नओं काज़ ऑफ एक्शन, वरी नई जुदोजहद। तंहिं करे वकालत तव्हां वटि पाकिस्तान में ॿियो कोड़ो धंधो आहे, पाकिस्तान छा सॼी दुनिया में ॿियो कोड़ो धंधो आहे जंहिं लाइ जेको माण्हुनि खे फांसी घाट में सेंट्रल जेल में हींअर पियो हुजे माण्हू, ऐं उन माण्हू खे हींअर सेशंस कोर्ट या हाई कोर्ट मां को माण्हू हाई कोर्ट मां हुनजी सज़ा मुअत्तल कराए ऐं हींअर वञे हुते ऐं जेल ते सुप्रीडेंट वञी माण्हू मोकिले हुनखे इतला ॾे जेको फांसी घाट में वेठो हुजे ऐं हुनखे चइजेसि त हाई कोर्ट तुंहिंजी अपील अलाउ करे छॾी ऐं तूं बाज़त भरी आई। को अहिड़ो धंधो आहे जेको फांसी घाट ते लटकंदड़ माण्हूअ खे वरी ज़िंदगी मोटाए ॾेई सघे? हिकिड़ो ईअं सर्जन करे सघे थो, ॿियो वकील करे सघे थो, पर सर्जन जे साम्हूं टफ कॉम्पिटिशन न हूंदो आहे। सर्जन जे साम्हूं इहो न आहे त हीउ मरीज़ लेटियो पियो आहे, लाश मरण में हुजे, सर्जन हिकिड़ो बचाइण में लॻो पियो हुजेसि, ॿियो सर्जन वरी मारण में लॻो पियो हुजेसि, टियों वरी हिकिड़ो ॿियो वॾो डॉक्टर हुजे, उहो चइजे हीउ खटी वियो त मारींदोसांसि, हीउ खटी वियो त बचाईंदोसांसि। ईअं कोन्हे, वकील सां जंग आहे ईअं, हिकिड़ो मारण जे पोयां लॻो पियो आहे, ॿियो बचाइण वारो आहे। जेको बचाइण वारो आहे हुनजे साम्हूं हिकिड़ो ॿियो वकील बीठो आहे जेको चए थो फांसी अचणु खपे, ऐं मथां वरी हिकिड़ो जज बीठो आहे। तंहिंजे करे उहा जेका जंग आहे उन्हनि मरहलनि मां जेको माण्हू गुज़रे थो, वॾनि पॉलिटिशियन लाइ चइबो आहे तो वॾा फ़ैसिला इन करे सघिया थो जो वकील हुआ। पलीओ साहब लाइ चवंदा आहिनि फार्मुलेशन्स ॾे थो, पली साहब जे फार्मुलेशन ते गौर कंदा आहियो? सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु बंदि कयो, हिकिड़ी ज़बरदस्त फार्मुलेशन आहे। त इहे फार्मुलेशन रसूल बख्श पली जो अदीब पसी ॻाढ़ा गुल वारो लेखक न पियो ॾे। रसूल बख्श पली साहब जूं इलाही जहतूं आहिनि, इलाही हुनजा फोल्ड्स आहिनि, जीअं मुंहिंजा इलाही फोल्ड्स हूंदा। जीअं तव्हां मां जेको दयाल सहराई कलाम पियो ॻाए, इहो शागिर्द हूंदो ऐं फनकार हूंदो, ऐं हुन सां गॾु वरी पॉलिटिकल एक्टिविस्ट हूंदो, ऐं जेकॾहिं वेठो आहे मुनवर जतोई तो वकील पाए, वरी लॉयर्स फोरम जो जनरल सेक्रेटरी पाए। तव्हांजा इलाही फोल्ड्स आहिनि। ती पलियो साहब पसी ॻाढ़ा गुल वारो लेखक या आवाज़ पुॼाइण वारो न, इहो वकील रसूल बख्श पली जो पियो चवंदो त अहिड़ी फार्मुलेशन ठाहिजे जेका सभिनी खे क़ाबिल। ॿी फार्मुलेशन पली साहब जी गौर कयो, असांखे मोहम्मद अली जिन्ना वारो पाकिस्तान खपे। पाकिस्तान न खपे इहो बि न, पाकिस्तान खपे इहो बि न। छा खपे? मोहम्मद अली जिन्ना ऐं 1940 जी करारदाद वारो पाकिस्तान। इहो रसूल बख्श पली जो वकील अथव। इहा वकालत जी अथव आर्गुमेंट्स। ऐं उहो जेको किताब सिंध जे पाणी जो केस, उहो आम सियासी उहो नथो लिखे, सिंध जा ॿी लीडरशिप नथी लिखी सघे, हैदर बख्श जतोई साहब न लिखी सघियो, GM सैयद साहब न लिखी सघियो, ॿिया जेके अॼुकल्ह जा पॉलिटिशियन्स आहिनि उहे नथा लिखी सघनि, जोयो साहब नथो लिखी सघे। छो नथो लिखी सघे? पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि। छाकाणि हिकिड़ो सियासी लीडर ऐं हुन सां गॾु वकील, तॾहिं उहो पाणी जो केस ईअं ठही सघे। उहो जेको अमेरिका जो तमामु वॾो जाइंट हो, कहिड़ो अमेरिका जो वॾो जाइंट जंहिं अमेरिकन सिविल वार ऐं ग़ुलामीअ जे ख़ात्मे में अहम किरदारु अदा कयो? कहिड़ो? अचो थो नालो कंहिंखे? इब्राहिम लिंकन। इब्राहिम लिंकन उन्हनि खे चवनि था इहे सभु कम इन करे सघियो जो बहितरीन वकील हो। पर जीअं पलीर साहब चवंदो आहे, कछे का चोटी नांगन बधी नीअ जी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी। त हिकिड़ा माण्हू आहे जिन तमामु वॾियूं कामयाबियूं हासिल कयूं, आख़िर में हलिया विया, उन्हनि खे मौक़ो न मिलियो, पर कामयाबी तो हासिल करे विया। उन लाइ इब्राहिम लिंकन लाइ तारीख़ सां सुठो लिखियो आहिनि वॉल्ट विटमैन, शाइर हो अमेरिकन। ओ कैप्टन, ओ कैप्टन, ओ कप्तान, दुनिया जी मशहूर तरीन नज़मुनि मां हिकु नज़म। उनमें हुन इब्राहिम लिंकन खे तशबीह ॾिनी आहे हिकिड़े कप्तान सां, कैप्टन जहाज़ जो, ऐं अमेरिका खे ज़ाहिर कयो अथसि उहो जहाज़ शिप, ऐं जेको सफ़र आहे उहो आहे ग़ुलामी ऐं सिविल वार जे ख़ात्मे जो। ओ कैप्टन, माय कैप्टन,
our fearful trip is done. The ship has weathered every wreck, the prize we sought is won. The port is here, near, the bales are here, people all exulting, while follow eyes the steady keel, the vessel grim and daring. But oh heart, 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 oh the bleeding drops of red, where on the deck my captain lies, fallen cold and dead. ओ कप्तान, पंहिंजो सफ़र अची पूरो थियो आहे. ॿेड़ी उहो समूरा पंहिंजी जेका शिप आहे माना अमेरिका, उहो समूरियूं अड़ांगियूं मंज़िलूं जाॻे आई आहे. किनारो साम्हूं आहे, किनारे ते वॼंदड़ घिंडनि जो आवाज़ ॿुधां पियो. माण्हुनि जा पुरजोश हुजूम इंतज़ार में बीठा आहिनि सफ़र जी पुॼाणी ते. पाण अची फतह मंज़िल ते पुॻायूं. ईअं चई जॾहिं मुड़ी ॾिसां थो उहा ॿेड़ी जेका समूरनि तूफ़ाननि खे मात ॾेई आई आहे. ओ हार्ट हार्ट हार्ट, अड़े ओ दिल दिल दिल. पोयां मुड़ी ॾिसां थो उन ॿेड़ीअ जे डेक ते, त उते उन्हनि सभिनी मुसीबतुनि खे शिकस्त ॾींदड़ मुंहिंजो कप्तान किरियल आहे. उनजो लाश सर्द आहे ऐं रतु वहे पियो ऐं उहो मरी चुको आहे. त उहो वकील, उहो लॉयर, उहो मुफ़क्किर, उहो तब्दीली आणे वियो. सिंध में हिन दौर में पलियो साहब चवंदो आहे, असीं सभु चऊं था सिंध में तव्हां मां हर हिकु माण्हू जेको वकील न आहे उनखे LLB करणु खपे. हर माण्हू LLB नथा करे सघो, डॉक्टर ऑफ ज्यूरिस करो, उहो पढ़ो. तव्हां मां हर माण्हू जे वकालत जी डिग्री नथा वठी सघो, 5 दर्जा पढ़ियल आहियो, त उहो किताब कहिड़ा अथव लॉ जा, उहे पढ़ो. तव्हीं पाकिस्तान जे आइन खे सिंधी में पढ़ो, तव्हीं पाकिस्तान जे पीनल कोड खे सिंधी में पढ़ो, ताज़ीरात पाकिस्तान खे उन्हनि खे पढ़ो. इहो वकालत तव्हांजो तहफ़ुज़ बणजंदी. हिन स्टेज तां आउं सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त सिंध जा माण्हू समूरा सिंध जा माण्हू आवाज़ बुलंद करण लाइ हिननि 3 शोबनि मां कंहिं हिकिड़े में वञो त जीअं हुननि जो आवाज़ ॿुधो वञे. या वकील थियो, वकील नथा थियो त लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ में वञो, पुलिस में, रेंजर्स में, आर्मी में भर्ती थियो. तव्हांजो आवाज़ ॿुधण में अचे. पाण पुलिस ऐं रेंजर्स ऐं आर्मी पाण हवाले करे छॾींदासीं त के मख़सूस सूबो या मख़सूस ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मुशर्रफ वेठा हुजनि, असलम बेग वेठा हुजनि. न, सिंधी जनरल थियणु खपनि, सिंधी ब्रिगेडियर थियणु खपनि, सिंधी कर्नल ऐं मेजर ऐं कप्तान थियणु खपनि, IG सिंधी थियणु खपनि जेको सिंध खे सिंधी IG नथो मिले. रेंजर्स जो DG सिंधी थियणु खपे. कादिर बख्श बलोच जेको आहे बलोचिस्तान जो, उहो पाकिस्तान जो कोर कमांडर थी सघे थो, रेंजर जो DG थी सघे थो, सिंधी छो नथो थी सघे. या वकील थियो, या इन्हनि इदारनि में वञो जे कानून लागू कंदड़ इदारा आहिनि. सियासत कयो हर माण्हू वकील हुअण सां गॾु. ऐं चौथी शइ त कलमकार बणिजो, सहाफ़ी, अदीब, शाइर. इहे 4 ई उहे फील्डूं आहिनि जिन ज़रिए तव्हांजो आवाज़ बुलंद थींदो. तव्हीं मार्च कयो कोन बीठा हूंदो, तव्हीं ख़ामोश न हूंदो, तव्हांखे केरु दॿाए कोन सघंदो. ऐं पोइ जेकर तव्हांखे मुकमिल मंज़िल न मिली, इन्हनि 4 रस्तनि सां तव्हांजा समूरा मसइला हल थी वञनि, इहो मुमकिन न आहे. पर रस्तो मिली वञे, गस मिली वञे, उहो गस मिलण वॾी ॻाल्हि आहे. शेख अयाज़ जे हिन लफ़्ज़नि में तव्हां सां इजाज़त वठंदुसि तव्हां खां त केरु चवे तोखे ॻोल्हींदे मुंहिंजी उमिरि अजाई वेई, ॻोल्हा ख़ुदि बि त आज़ादी आहे, सारी उमिरि सजाई वई. ऐं ॿिए पासे चवे थो माग ऐं मंज़िल जे हुसूल ऐं रस्ते जे हुसूल में फ़र्क़ु कंदे चए थो चांदनी रातिनि में कंहिं राबेल जे ॿूटे जीअं. मंज़िल चांदनी रातिनि में कंहिं राबेल जे ॿूटे जीअं ॼण तूं हुई. चांदनी रातिनि में कंहिं राबेल जे ॿूटे जीअं ॼण तूं हुई. या सुगंधनि में भरियल कंहिं वाह जे झूटे जीअं ॼण तूं हुई. खीर थर ते जेके हरण हूंदा आहिनि बकर पहाड़ी, उन्हनि जी तशबीह ॾींदे चए थो उन साॻे बैत में गॾु हूंदो आहे खीर थर ते. चांदनी रातिनि में कंहिं राबेल जे ॿूटे जीअं ॼण तूं हुई. या सुगंधनि में भरियल कंहिं वाह जे झूटे जीअं ॼण तूं हुई. खीर थर तां गॾु को नए गाज ते जीअं झुके तीअं मां हुयुसि. खीर थर तां गॾु को नए गाज ते जीअं झुके तीअं मां हुयुसि. ऋण में कोई हरण पाणी ॾिसी ॾाढो डुके तीअं मां हुयुसि. तूं
तूं मिली मूंखे त सारो जग मिलियो, ॿियो छा खपे? मुंहिंजी सखी मागरा ॾाढो परे, जे दग मिलियो ॿियो छा खपे? मुंहिंजी सखी।